अस्सलामुअलैकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुर बाबा आला बिन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन अखर ते चटाभेटी वार्ड नंबर 27 ठा किठ मकर फ़िरेब कॾहिं कूड़ कमाल साज़ आवाज़ सुरीला कॾहिं बेसुरा अंग अखर अंग तुंहिंजा चवनि ठा ठा हुजनि कंहिंखे जोड़ा जोड़ा कंहिंखे पुटु नाहे पाल किथे कनि पिया सुवाल संग तुंहिंजा सुजनि था ठा लाहींदड़ सिकायलनि जूं सिकूं किथे दुआ सां किथे माया घणी किथे मासो नाहे माल अहिड़ा अहवाल कनि था ठा ॿुधजनि किथे ख़ुशबू अतुर मुश्क नाहे को मलाल किथे ना ख़ुशे बुए कॾहिं शेंग तुंहिंजा छलनि था ठा मोहबत में मिठो रस कस रस ठा मोहबत में मिठो रस कॾहिं ख़ुशे ख़ुशहाल ज़माना अजब रंग तुंहिंजा रहनि था ठा ज़माने में ताक़तवर ज़ईफ़ कमज़ोर किथे किंग तुंहिंजा रहनि था ठा ॿुधजनि अजीब किसा हैरान कंदड़ अहिड़ा जो अकुल बि ढंग रहिजी वञनि था ठा कनि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंप्यूटर इंटरनेट जूं वेबसाइट सोशल मीडिया जूं ईजादूं मोबाइल फ़ोन ते इहे जो या इलाही तूं कर अमुन मुंहिंजो छा मौजूं त आहिनि अखियूं निंड जूं खुमारियूं तव्हां ॿुधायो आहिनि छो अॼु गुलाबी अखियूं वहिंवार जे ठोरा कजनि त लाहिजनि न त ॻाइजनि ईअं कोन कबो आहे जीअं कयो तो तव्हांजो शैतान खुलो दुश्मन आहे बकोल ॼाणू माण्हू असांजे आदम अलैहिस्सलाम आला आदम अलैहिस्सलाम जो माण्हुनि इंसाननि जो बि शैतानी कमनि करण खां बचियो उन फलाह पाती औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम तूं ई ॼाणे थो रहम करम कर साहिब रब सतार गफ़ार वास्ते करीम जे आसो में तूं सभिनी जूं पुॼाए सभई ख़ुशहाल हुजनि जंहिंजो बि थियो शैतान संगती शैतान सो केॾो बुरो संगती आहे ही हाल तोखे छा ॿुधायां अॼु ईद ते त ॻाल्हियूं खोड़ ही हाल तोखे छा ॿुधायां अॼु ईद ते त करियूं खोड़ ॻाल्हियूं ॿोलियूं हाल अहवाल अल्लाह साईं तवाब रहीम आहीं अलरहमान रहीम तूं ई शैतानी कमनि खां बचाए जो बचाइजई शैतानी विसविसनि खां इन्हनि अहिड़नि गणतियुनि खां बचाए जो हर हंधि कुंड कुड़िछ में दिलि घुरिया मतिलब मिठूअ जा पुॼाए आस में तूं पुॼाए लाहे मूं झारा